अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जीअं त मौजूदु आहियां इमदाद कलोड़ जे अख़बारनि जे स्टार ते बाकरा टावर ते। हीअ असांजो दोस्त अॼु काफ़ी वक़्त खां पोइ मिलियो आहे सनड़ो। ऐं छा थो खाए बाबा? खाई ॾेखार कीअं थो खाए बिरयानी। उहो बा खाओ त सही न। हे मुंहिंजो दोस्त माशाल्लाह माना इन जे लाइ बिरयानी खाए थो त मां सनड़ो थी वञा। हींअर असां मौजूदु आहियूं अतातुर्क टावर, बाकरानी स्टाफ, पुराणो ओल्ड स्टाफ, बाकरानी रोड, बाकरानी स्टाफ ते मौजूदु आहियूं हींअर। ऐं हींअर मां पंहिंजे दोस्त सां वरी कचहरी कंदो। दादा हनीफ़ बि असां गॾु आहे, असांजो पुराणो दोस्त आहे। हनीफ़ अख़बार पढ़ण में मसरूफ़ आहे। अॾे हाल दोस्त किथे हूंदो आहे अॼुकल्ह? ज़ाहिर ई कोन्हे। हो बा किथे हूंदो आहे? हिते बि टावर ते छा करो? टावर ते चांवर थो खाईंदा? हा, दोस्तनि खे सलाम त कर न। हो बा सलाम त कर न। चओ जीए सिंध, पाकिस्तान जिंदाबाद। वाह 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 वाह। ॿियो दोस्तनि खे कुझु चवणु चाहींदे? सने थियण जा ॾस ॾे दोस्तनि खे। सनो बाबा हीअं थींदो आहे। पोइ मां ॾिस त सही न, हेॾे ॾिस त सही न, मूंखे न हेॾे ॾिसो न। तूं सनो थियणु चाहे थो नथो चाहे? सनो थियणु चाहीं थो? हाणे हीअं करे तोखे मां ॾस ॾियां। सुबुह जो हितां खां वठी इलाहाबाद जेका कॉलेज ठही आहे न, नई यूनिवर्सिटी, ओसी ताईं 10 चकर पंध जा माना भॼो अचु वञु कर, पाण ई सनो थी वेंदे। हो वाह, या बसि ईअं सही आहे? दोस्त मुंहिंजो चवे थो त मां ईअं ई सही आहियां, सनो थियणु नथो चाहियां। त हुन दोस्त जी मर्ज़ी आहे। बाबा नालो त ॿुधाए न पंहिंजे दोस्तनि खे। निज़ाम नालो अथई? ज़ात जो कहिड़ा निज़ाम? मेमुना। वाह 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 वाह। असांजा काफ़ी प्री प्यारा दोस्त बि आहिनि। असां शबीर मेमुण, वज़ीर अली मेमुण, बहितरीनु सिंध जा शाइर। हा, हे बि हटड़ी जो आहे न, उहो बि दोस्त असांजा हटड़ी जा आहिनि। तो दोस्तो हीअ असांजो दोस्त हुयो, मूंखे जो दोस्त सदाईं मिड़ई मज़ाक कंदा आहियूं, मस्ती कंदा आहियूं। नंढो वीचारो भलो आहे, अलाह साईं हिन ख़ुशि रखे ऐं ईअं ई हिन जी सिहत बरक़रार रखे। दोस्तो इजाज़त, साथ सलामत, सिंध सलामत पाकिस्तान। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जो माशाल्लाह कल्ह शदीद गर्मी खां पोइ बहितरीनु मौसम थी चुको आहे। सिजु पंहिंजो जेको आहे सो हिन थोरो झुड़ में, हल्के झुड़ में ऐं राय में ढकियल आहे। ख़ुशगवार मौसम लॻो पियो आहे। अॼु ही लाड़काणे शहर में मौजूदु आहियूं ऐं माशाल्लाह कल्ह जी शदीद गर्मी खां अॼु मुसलसल 8 ॾींहं गर्मी हली, उन खां अॼु बहितरीनु मौसम थी वियो आहे। ऐं इंशाअल्लाह ईअं ऊन्हारो बहितर मौसम में गुज़रे त सुठी ॻाल्हि आहे।